कंहिं सरकारी अस्पताल, मज़ार या तिजारती मर्कज़ जो रुख कयो। ईअं महसूसु थींदो ॼण पिनणु रुॻो हिकु पेशो न पर हिकु मुकमल सनत बणिजी चुको आहे। गाॾी बीहंदे ई केतिरा हथ शीशनि ॾांहुं वधंदा आहिनि। कंहिंजी हंज में मासूम ॿार हूंदो आहे, कंहिंजे हथ में डॉक्टर जी पर्ची, कंहिंजे जिस्म ते पचियूं त कंहिंजी ज़बान ते हिकु ई इल्तिजा हूंदी आहे, अलाह जे नाले ते कुझु ॾेई वञो। इहो मंज़र रोज़ जो आहे, पर सवाल अॼु बि साॻियो आहे। छा सिंध में वाक़ई गुरबत एतिरी वधी वई आहे जो हज़ारे माण्हू पिनण ते मजबूर थी विया आहिनि, या वरी असांजे अखियुनि आॾो हलंदड़ ही सभु कुझु कंहिं मुनज़िम नेटवर्क जो हिसो आहे। सिंध जी बजट हर साल अरबें रुपयनि ताईं पहुचे थी। गुरबत जे ख़ात्मे लाइ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम, ज़कात, बैतुल माल, सोशल वेलफेयर खातो, चाइल्ड प्रोटेक्शन जा इदारा, पुलिस ऐं ज़िले इंतज़ामिया मौजूदु आहिनि। पोइ आख़िर इहे हज़ारे माण्हू अञा ताईं रोटनि ते छो आहिनि? छा इहे हुकूमत जी नज़र खां ओझल आहिनि या हुकूमत खेनि ॾिसण बावजूदु ख़ामोश आहे? हिते इहा ॻाल्हि वाज़िह करणु ज़रूरी आहे त हर पिनंदड़ पेशेवर न आहे। केतिरई माण्हू वाक़ई बि बुख, बीमारी, माज़ूरी या बेरोज़गारी सबबि मजबूर हूंदा आहिनि ऐं उहे यकीनन हमदर्दी जा हक़दार आहिनि, पर साॻे वक़्तु इहा हक़ीक़त बि नज़रअंदाज़ नथी करे सघिजे त इन्हनि हक़ीक़ी मुस्तहक माण्हुनि जी आड़ में हिकु अहिड़ो तबिक़ो सरगर्म आहे जंहिं पिनण खे मुनाफ़े वारे कारोबार में तब्दील करे छॾियो आहे। इहे ॿारनि, औरतुनि ऐं माज़ूर माण्हुनि खे इस्तेमालु करे इंसानी मजबूरी खे रोज़ाने आमदनी जो ज़रियो बणाइनि था। इहे अंसर आख़िर कंहिंजी सरपरस्ती हेठि कमु कनि था। छा कंहिं बि इदारे इहो न ॾिठो आहे त साॻिया चेहरा महीननि खां साॻियनि सिग्नलनि ते बीठा आहिनि? छा इन्हनि जो को सरकारी रिकॉर्ड मौजूदु कोन्हे? जेकर आहे त कार्रवाई छो नथी थिए? ऐं जेकर नाहे त इहा पाण में हिकु वॾी इंतज़ामी नाकामी आहे। शायदि सभ खां ॾुखाईंदड़ मंज़र इहो हूंदो आहे जॾहिं 5 या 6 वरनि जो ॿारु, जेको स्कूल जी बेंच ते वेठल हुअणु घुरिजे, गाॾियुनि जे पुठियां डोड़ंदो नज़र अचे थो। संदसि हथ में किताब बदिरां कटोरो हूंदो आहे। इहो रुॻो गुरबत जो मंज़र न आहे, पर असांजे मुस्तक़बिल जो अलमियो आहे। छो त जॾहिं ॿार तालीम बदिरां पिनणु सिखंदा त सुभाणे इज़त भरियो रोज़गार कीअं हासिलु कंदा? ऐं जॾहिं हिकु नस्ल रोडनि ते वॾो थींदो त उन जो ज़िम्मेवार उहो ॿारु न हूंदो, पर उहो निज़ाम बि हूंदो जेको वक़्तु सिर पंहिंजो फ़र्ज़ु अदा न करे सघियो। पिनण जो मसइलो अॼु जो पैदा थियल न आहे, इहो ॾहाकनि खां मौजूदु आहे। कानून बि मौजूदु आहिनि, पुलिस वटि इख़्तियार बि आहिनि, ज़िले इंतज़ामिया बि मौजूदु आहे ऐं सोशल वेलफेयर खातो बि कमु करे रहियो आहे। पोइ बि जेकॾहिं शहरनि जूं घिटियूं, बाज़ारूं, इस्पतालूं ऐं ट्रैफ़िक सिग्नल पिनंदड़नि खां ख़ाली नथा थियनि त पोइ इहो सवाल हर टैक्स ॾींदड़ शहरी खे पुछण जो हक़ हासिलु आहे त आख़िर रुकावट किथे आहे? हुकूमत हर साल समाजी तहफ़ुज़ जे नाले ते अरबे रुपया ख़र्च करे थी। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए लखें ख़ानदाननि खे माली मदद फ़राहम कई वञे थी, पर पोइ बि इहे माण्हू इन निज़ाम खां ॿाहिरि छो आहिनि? छा इन्हनि जी कॾहिं सर्वे थी? छा इन्हनि वटि सुञाणप कार्ड न आहे? छा इहे मुक़ररु कयल मयार ते पूरा नथा लहनि, या वरी निज़ाम जे कमज़ोरियुनि सबबि हू पंहिंजे हक़ ताईं पहुची नथा सघनि? जेकॾहिं को माण्हू वाक़ई मुस्तहक आहे पर कंहिं बि समाजी तहफ़ुज़ वारे प्रोग्राम में शामिल न आहे त इहा हिकु संगीन इंतज़ामी ख़ामी आहे जंहिंजी ज़िम्मेवारी हुकूमत ते लागू थिए थी। ऐं जेकॾहिं को शख़्स मुस्तहक न हुजण बावजूदु मुनज़िम तरीक़े सां पिनण खे कारोबार बणाए वेठो आहे त पोइ कानून खे हरकत में अचणु घुरिजे। पर छा मसइलो रुॻो पैनू फ़क़ीरनि जो आहे या उन्हनि माण्हुनि जो बि जेके हिन कारोबार खे मुनज़िम तरीक़े सां हलाइनि था? गुज़िरियल केतिरनि ई सालनि दौरान पुलिस मुख़्तलिफ़ कार्रवाइयुनि में अहिड़नि टोलनि खे गिरफ़्तार करण जूं दावाऊं कंदी रही आहे जेके ॿारनि, औरतुनि ऐं माज़ूर माण्हुनि खे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं इलाइक़नि में पिनण लाइ मोकिलींदा हुआ। जेकॾहिं अहिड़ा नेटवर्क हक़ीक़त में मौजूदु आहिनि त पोइ सवाल रुॻो हिकु फ़र्द जो न पर सॼे कानून लागू कंदड़ निज़ाम जी कारकर्दगी जो आहे। छाकाणि त मुनज़िम गिरोह हिकु ॾींहं में पैदा न आहिनि थींदा, इहे तॾहिं मज़बूत थींदा आहिनि जॾहिं खेनि रोकण वारो निज़ाम कमज़ोर थी वञे। अचो त हिकु घड़ीअ लाइ तसवुरु कयूं, सुबुह जो साॻियो ॿारु साॻे ट्रैफ़िक सिग्नल ते बीठो आहे, मंझंदि जो बि उते ई बीठो आहे, शाम जो बि उते ई आहे ऐं महीननि खां इहो ई मंज़र
वरजाइजी रहियो आहे। छा कंहिं इदारे इहो सवाल कयो त ही ॿार स्कूल में छो न आहे? छा कंहिं सोशल वेलफेयर ऑफिसर संदसि ख़ानदान ताईं पहुचण जी कोशिश कई? छा कंहिं ज़िले इंतिज़ामिया संदसि बहालीअ लाइ को क़दम खयो? जेकॾहिं इन्हनि सभिनी सवालनि जो जवाबु न आहे त पोइ इहा रुॻो हिकु ॿार जी कहाणी न आहे, पर हुकूमती ज़िमेवारी ते हिकु वॾो सवाल आहे। यादि रखणु घुरिजे त रुॻो ट्रैफ़िक सिग्नलनि तां पैनियूं फ़क़ीरनि खे हटाइण मसइले जो मुस्तक़िल हल न आहे। जेकॾहिं बुख, बेरोज़गारी, इस्तिहसाल ऐं इन्हनि खे हलाईंदड़ मुनज़िम गिरोह पंहिंजी जाइ ते मौजूदु रहंदा त सुभाणे साॻियनि सिग्नलनि ते नवां चहिरा बीठल हूंदा। तंहिं करे असुलु सवाल इहो न आहे त पिनंदड़ केरु आहिनि, असुलु सवाल इहो आहे त खेसि पिनण ताईं पहुचाईंदड़ केरु आहे। ऐं इन खां बि वॾो सवाल इहो आहे त छा हुकूमत इन ज़ंजीर खे टोड़ण लाइ वाक़ई संजीदा आहे या सभु कुझु रुॻो वक़्ती मुहिमनि ऐं मौसमी कारवाइनि ते महदूद आहे। कराची खां वठी सखर ताईं तक़रीबन साॻिया मंज़र छो नज़र अचनि था? साॻी उमिरि जा ॿार, साॻिया तरीक़ा, साॻिया ट्रैफ़िक सिग्नल, साॻियूं इस्पतालूं, साॻियूं मज़ारूं ऐं साॻिया तिजारती मर्कज़। छा ही सभु कुझु रुॻो इत्तफ़ाक़ आहे या इन जे पोयां का मुनज़िम रिथाबंदी आहे? इहो सवाल जांच कंदड़ इदारनि लाइ आहे ऐं उन जो जवाबु उन्हनि खे ई ॾियणु घुरिजे। इन सॼी सूरत-ए-हाल जो सभ खां ॾुखाईंदड़ पहलू ॿारनि जो इस्तिहसाल आहे। उहो ॿार जंहिंखे सुबुह स्कूल जी यूनिफॉर्म में पंहिंजे मुस्तक़बिल ॾांहुं क़दम वधाइणु घुरिजे, अॼु सिज जी तपिश में गाॾियुनि जी विच में डोड़े रहियो आहे। कॾहिं संदसि हथ में गुल हूंदा आहिनि, कॾहिं रुमाल त कॾहिं ख़ाली हथ। हू शायदि एतिरो नंढड़ो आहे जो खेसि इहा बि ख़बर नाहे त हू छा करे रहियो आहे, पर खेसि एतिरो ज़रूरु सेखारियो वियो आहे त हर ॻाढ़ी बतीअ ते गाॾियुनि ॾांहुं डोड़णो आहे, हर शीशे ते ठक ठक करणी आहे ऐं हर माण्हूअ खे हिकु ई इल्तिजा करणी आहे, अलाह जे वास्ते कुझु ॾियो। हाणे पाण खां हिकु सुवालु पुछो, जेकॾहिं इहो ॿारु अॼु 10 या 12 कलाक रोड ते गुज़ारींदो त पोइ हू पढ़ंदो कॾहिं, पंहिंजी सलाहियतुनि खे निखारींदो कॾहिं ऐं पंहिंजे मुस्तक़बिल जी तामीर कॾहिं कंदो? हीउ रुॻो गुरबत जो मसइलो न आहे, हीउ नसलुनि जो मुस्तक़बिल आहे। छाकाणि त जॾहिं हिकु नसुल तालीम खां महरूम थी वञे त गुरबत बि नसुल दर नसुल मुंतक़िल थींदी रहे थी। हाणे अचो त पंहिंजे किरदार ते बि नज़र विझूं। असां मां घणा माण्हू रहम ऐं हमदर्दी जे जज़्बे सां पैसा ॾींदा आहिनि ऐं हीउ जज़्बो बेशक एहतराम जोॻो आहे। जेकॾहिं इहा रक़म कंहिं ॿार खे ईंदड़ ॾींहं बि स्कूल बदिरां रोड ते बीहण ते मजबूर करे रही हुजे त पोइ असांखे पंहिंजे मदद जे तरीक़े ते ॿीहर गौर करणो पवंदो। मदद ज़रूरु कयो, पर अहिड़े तरीक़े सां जेका का इंसान खे पिनण ते वधीक भाड़ण बदिरां इज़त सां जीअण जो मौक़ो ॾिए। जेकॾहिं मुमकिन हुजे त मदद मुस्तनद फलाही इदारनि, समाजी तहफ़ुज़ जे मंसूबनि या अहिड़नि तंज़ीमुनि ज़रिए कई वञे जेके माण्हुनि खे ख़ुदि मुख़्तियार बणाइण लाइ कमु कनि थियूं। सिंध में केतिरा ई मज़हबी, समाजी ऐं फलाही इदारा कमु करे रहिया आहिनि। ज़क़वात जा फंड मौजूदु आहिनि, बैतुल माल मौजूदु आहे, बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम मौजूदु आहे, मुख़ीर हज़रात बि वॾे अंग में ज़रूरु मौजूदु आहिनि। पोइ बि जेकॾहिं को ख़ानदान सालनि खां रोड ते पिनण ते मजबूर आहे त सवाल ज़रूरु पैदा थिए थो त आख़िर मसइलो किथे आहे? छा इन्हनि इदारनि जे विच में राब्तनि जी खोट आहे? छा हक़ीक़ी मुस्तहिक़ माण्हुनि जी सुञाणप जो निज़ाम कमज़ोर आहे या वरी असां रुॻो नतीजनि खे ॾिसूं था, सबबनि खे न? वाज़े रहे त असांजो मक़सदु कंहिं ग़रीब या मजबूर इंसान ते तनक़ीद करणु न आहे, पर उन्हनि हालतुनि ते सवाल उथारणु आहे जेके हिकु इंसान खे हथ टंगण ते मजबूर कनि थियूं। छाकाणि त जेकॾहिं हुकूमतूं ख़ामोश रहनि, समाज लातालुक़ बणिजी वञे ऐं कानून रुॻो फ़ाइलनि ते महदूदु रहे त सभ खां वॾी क़ीमत ईंदड़ नसुल अदा कंदी। हर हुकूमत पंहिंजी कारकर्दगी जा अंग अखर पेश कंदी आहे। किथे ॿुधायो वेंदो आहे त हज़ारे ख़ानदाननि खे माली मदद ॾिनी वई, किथे लखे माण्हुनि खे समाजी तहफ़ुज़ फ़राहम करण जूं दावाऊं कयूं वेंदियूं आहिनि त किथे किरोड़े रुपयनि जे मनसूबनि जा ऐलान थींदा आहिनि। पर जेकॾहिं इहे सभु दावाऊं ज़मीनी हक़ीक़त सां हम आहंग आहिनि त पोइ शहरनि जे रोडनि, बाज़ारुनि, इस्पतालुनि ऐं ट्रैफ़िक सिग्नलनि ते हथ टंगींदड़ माण्हुनि जो अंग घटि छो न आहे थियो? हीउ सवाल कंहिं हिकु सियासी जमायत खां न आहे, पर हर उन जमायत खां आहे जेका इक़्तिदार में रही आहे। छो त हर साल गुरबत जे ख़ात्मे, समाजी भलाई ऐं अवामी ख़िदमत जे नाले ते अरबें रुपया मुख़्तस कया वञनि था।
जेकॾहिं उन्हनि वसीलनि जो असरु आम शहरनि जी ज़िंदगी में नज़र नथो अचे त पोइ अवाम खे इहो सवाल करण जो मुकमल हक़ हासिलु आहे त आख़िर इहे वसीला किथे ख़र्च थी रहिया आहिनि। हिकु ॿियो अहम सवाल बि साम्हूं अचे थो, इहे माण्हू बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम खां ॿाहिरि छो आहिनि? छा इन्हनि जी रजिस्ट्रेशन न थी? छा इहे सर्वे में शामिल न थिया? छा इन्हनि वटि क़ौमी सुञाणप कार्ड न आहे? या वरी इंतज़ामी कमज़ोरियुनि सबबि हू पंहिंजे जाइज़ हक़ ताईं पहुची न आहिनि सघिया? इहो ई सवाल सोशल वेलफेयर खाते बाबति बि पैदा थिए थो। सिंध में बेसहारा माण्हुनि जी बहाली लाइ केतिरा मर्कज़ फ़ाल आहिनि? उन्हनि मां केतिरा वाक़ई कमु करे रहिया आहिनि? गुज़िरियल कुझु सालनि दौरान केतिरा ॿार रोडनि तां खणी स्कूल ताईं पहुचाया विया? केतिरा ख़ानदान रोज़गार सां ॻंढिया विया? ऐं उन्हनि क़दमनि जा नतीजा अवाम आॾो छो नथा रखिया वञनि? जेकॾहिं अहिड़ी मालूमात मौजूदु आहे त इहा शफ़ाफ़ नमूने अवाम सां शेयर छो नथी कई वञे? ऐं जेकॾहिं मौजूदु ई न आहे त पोइ इहा बि हिकु संजीदा इंतिज़ामी ख़ामी आहे जंहिंखे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। हक़ीक़त इहा आहे त कंहिं बि समाज जी कामयाबी रुॻो वॾियुनि इमारतुनि, पुलनि या शाहराहुनि सां न, पर उन ॻाल्हि सां मापी वेंदी आहे त इहो समाज पंहिंजे सभ खां कमज़ोर ऐं मजबूर माण्हुनि सां कहिड़ो वर्ताव करे थो। जॾहिं को माज़ूर माण्हू इलाज बदिरां रोड ते पिनण ते मजबूर हुजे, जॾहिं हिकु माउ पंहिंजे मासूम ॿार खे हंज में खणी ट्रैफ़िक सिग्नल ते बीठी हुजे, या जॾहिं हिकु नंढड़ो ॿारु किताब बदिरां कटोरो हथ में खणी गाॾियुनि जे विच में डोड़ी रहियो हुजे, त पोइ इहो रुॻो हिकु फ़र्द या हिकु ख़ानदान जो मसइलो न रहंदो, पर पूरी हुकूमत ऐं समाजी निज़ाम लाइ सवाल बणिजी वेंदो। ऐं शायदि हाणे उहो वक़्तु अची वियो आहे त अंगनि अखरनि खां अॻिते वधी ज़मीनी हक़ीक़तुनि खे बि ॾिठो वञे, छो त अवाम खे ऐलाननि खां वधीक नतीजनि जी ज़रूरत हूंदी आहे। हाणे सवाल रुॻो हुकूमत खां न आहे, पर असां सभिनी खां आहे। छा असां रुॻो अफ़सोस करण लाइ रहिजी विया आहियूं? छा हर भेरे गाॾी जो शीशो बंदि करे अॻिते वधी वञण ई असांजो फ़र्ज़ु आहे? या पोइ असांखे इहो बि मुतालबो करणु घुरिजे त हुकूमत हर ज़िले में पिनंदड़ माण्हुनि जी जामे सर्वे कराए, हक़ीक़ी मुस्तहिक़ ख़ानदाननि खे समाजी तहफ़ुज़ जे निज़ाम सां ॻंढे, ॿारनि खे फ़ौरी तौरु स्कूल ॾांहुं वापसि आणे ऐं उन्हनि मुनज़िम गिरोहनि ख़िलाफ़ु बिना कंहिं फ़र्क़ जे कानून मूजिबि सख़्तु कार्रवाई करे, जेके इंसानी मजबूरी खे कारोबार बणायो वेठा आहिनि। छाकाणि त रोड ते बीठल हर ॿार रुॻो हिकु फ़र्दु न आहे, उहो असांजी पॉलिसियुनि, असांजे समाजी रवैयनि ऐं असांजी इज्तमाही ज़िमेवारी जो इम्तिहान आहे। जेकॾहिं अॼु असां ख़ामोश रहियासीं त सुभाणे शायदि इन्हनि ॿारनि मां केतिरई डॉक्टर, इंजीनियर, उस्ताद, साइंसदान या कारामद शहरी बणजण जो मौक़ो ई न माणे सघनि। हू इहो ई सिखंदा जेको समाज खेनि सेखारींदो। जेकॾहिं समाज खेनि किताब बदिरां कटोरो ॾींदो त पोइ ज़िमेवारी रुॻो उन ॿार ते न, पर उन निज़ाम ते बि हूंदी जेको वक़्त ते पंहिंजो फ़र्ज़ु अदा न करे सघियो। कंहिं बि मुहज़िब समाज जी सुञाणप रुॻो वॾियुनि इमारतुनि, वसी शाहराहुनि या तरक़ियाती मनसूबनि सां न थींदी आहे, पर उन ॻाल्हि सां थींदी आहे त इहो पंहिंजे सभ खां कमज़ोर शहरनि खे केतिरी इज़त, तहफ़ुज़ ऐं उमेद फ़राहम करे थो। जेकॾहिं कंहिं माउ खे पंहिंजे ॿार खे हंज में खणी ट्रैफ़िक सिग्नल ते बीहणो पवे, जेकॾहिं कंहिं पोढ़े खे ॿिनि वेलनि जी मानी लाइ हथ टंगणो पवे, या जेकॾहिं कंहिं मासूम ॿार जी क़िस्मत किताब बदिरां पिनण जो कटोरो बणिजी वञे, त पोइ इहो रुॻो उन ख़ानदान जो अलमियो न आहे, पर पूरे समाज लाइ हिकु आईनो आहे जंहिंमें असांखे पंहिंजो इज्तमाही किरदारु नज़र अचे थो। हाणे वक़्तु अची वियो आहे त हक़ीक़ी मुस्तहिक़ ख़ानदाननि खे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम, ज़कात, बैतुलमाल ऐं ॿियनि समाजी तहफ़ुज़ जे मनसूबनि सां मौसर नमूने ॻंढियो वञे, बेसहारा माण्हुनि लाइ बहाली मर्कज़ फ़ाल कया वञनि, फ़नी तरबियत ऐं रोज़गार जा मौक़ा वधाया वञनि, ऐं सभ खां अहम ॻाल्हि इहा त हर उन ॿार खे जेको अॼु रोड ते बीठो आहे ॿीहर स्कूल जी बेंच ताईं पहुचायो वञे। साॻे वक़्तु जेकॾहिं को शख़्स या गिरोह ॿारनि, औरतुनि या माज़ूर माण्हुनि खे पिनण लाइ इस्तेमालु करे रहियो आहे त उन ख़िलाफ़ु बिना कंहिं सियासी, समाजी या माली दबाव जे कानून मूजिबि सख़्तु कार्रवाई थियणु खपे, छो त इंसानी मजबूरी मां नफ़ो कमाइणु रुॻो इख़लाक़ी ॾोह न, पर समाज जे मुस्तक़बिल सां खेॾणु बराबरि आहे। असांजो मक़सदु कंहिं ग़रीब, मजबूर या मुस्तहिक़ इंसान खे निशानो बणाइणु हरगिज़ न आहे। मक़सदु सिर्फ़ु इहो सवालु उथारणु आहे त आख़िर अहिड़ियूं हालतूं छो पैदा थियनि थियूं जिन में हिकु इंसान खे
पंहिंजी इज़त नफ़्स विसारे हथ टंगणो पवे। जेसी ताईं असां मसइले जी पाड़ ताईं न पहुचंदासीं तेसी ताईं रुगो सिग्नलनि तां पिनंदड़नि खे हटाइण या वक़्ती मुहिमूं हलाइण सां का बुनियादी तब्दीली न ईंदी। हक़ीक़ी हल तॾहिं मुमकिन थींदो जॾहिं हुकूमत, कानून लागू कंदड़ इदारा, समाजी भलाई जा इदारा, फलाही तंज़ीमूं ऐं पाण समाज गॾिजी कमु कंदा। छो त सवाल रुगो इहो न आहे त पिनंदड़ केरु आहे, असुल सवाल इहो आहे त हू उते छो बीठो आहे ऐं इन सवाल जो